उन्हें कर अरे मरी भी ना से कदर पोथी दो शहीद खालिद महमूद जो हाने की दरो आगे में कदर न क्यों अज जे उन जा पुत्र इलेक्शन में बीठा आहिनि जेकॾहिं अॼु उन जे पुत्र जेको आहे सो NA 196 ते शहीद जो मुंहुं बि पुत्र जानशीन शहीद इस्लाम अल्लामा नासिर महमूद बीठो आहे त पोइ हक़ अथई त उन शहीद जे खून जो क़दुरु कर 8 फरवरी ते किताब ते छपो हणी करे किताब खे कामयाब कर त शहीद जो पुत्र कामयाब थी वञे बुढे जो खून कर्ज़ लही वियो बेनज़ीर साहब जो भी कर्ज लही वियो ये की भला हुकूमत कई था न भला क़यामत ताईं जो कर्ज हलंदो जा लहंदो कोन लहंदो क़यामत ताईं त कोन हलंदो न कर्ज त लहंदा न हाणे शहीद खालिद महमूद जो कर्ज तई लाहि न जेको हितां वयो सेनेटर थी करे 5 साल सेनेटरी में रहियो जेको हितां वयो त हथ में छा हुयसि बेग कपड़ जी 5 साल उते रहो वाह शहीद अल्लाह तुझे दर्जात के बुलंद फरमाए मोटो तो उहा सागी बैग खयूं आयो कपड़न वारी का भी न पेजारो आ नहीं न करोड़पति थी आयो ओए गरीब मौलवी खुदा जी ज़ात जो कसम ये हणी हिरन हद क्यों त मन न मन का तो वठ दे पर मुझे शहीद इस्लाम हर पासे का साफ होयो अज ओ उन के अल्लाह शहादत जो दर्जो दिनो मस्जिद में सुबह जी नमाज में मुसल्ले ते खुदा जी ज़ात जो कसम सजदे में शहीद थियो तई दाए शहीद सिंध शहीद जमीयत शहीद मस्जिद सिंध जे लाए हुकूक जे हासिलात जे लाए अल्लामा शहीद खालिद महमूद नव्वर अल्लाह बरकतहू मुसलमानों सिंध जे मारूल जे लाए चप्पे चप्पे ते या रोड ते निकरी करे अवां जे लाए हक जो आवाज उथारींदो हो इस्लामाबाद में सिंध जी गाल सेनेट में कई त मुझे शहीद खालिद महमूद कई वो शहीद थियो उन जा बचड़ा अल्लामा राशिद महमूद अल्लामा नासिर महमूद अल्लामा तारिक महमूद अल्लामा ताहिर महमूद अल्लामा अताह महमूद खुदा जी ज़ात जो कसम उन जा पुत्र एड़ा शेर जा पुत्र शेर एड़ा पैदा थी बयान एड़ो कम था कन जे बोर्ड जे वक्त में ॾिठई सभिनी तोखे विसारियो सभिनी तोखे नज़रअंदाज कयो न अटो ॾिनो न साईं खे चवां का जाइ ठाराए तोखे ॾिनो न तुंहिंजी संभालंदो त मोह या जेर या मरी वे वही बगुलन में वेठा यो हिकड़ो शहीद जा बचड़ा जो हिन बोर्ड में हिन बरसात में गोडन ताई पानी में गाड़ी पानी में हली करे चप्पे चप्पे ते वही करे गरीब आवाम की खिदमत कई माण्हुनि का न सेनेटर हा न वजीर हा न सलाहकार हा हुकूमत कोई हिस्सो न हो वही वही ओ सरदी वारन जे अॻियां वही करे तुंहिंजे लाइ उन चंदो घुरो तुंहिंजे लाइ मुझा मारवाड़ा मुझा सिंधी मुझा गरीब बुढ़ी विया घर रही विया उन का वठी करे हाय बाहर मुल्क ते तुझे लाए अल महमूद ट्रस्ट जे नाले सां अपील पे कयूं उन तोखे पहुंचायो उन तुझे दर ते आया 3000 खानदान पंहिंजे घर में रहे पंहिंजे बंगले में रहे पंहिंजी चाय में रहे उन के 3 वक्त मानू ॾींदो रहो खुदा जी ज़ात जो कसम अज तोखे वोट इन जे लाइ वोट लाइ तुझी खिदमत न कई असा जो प्रोग्राम ही हुआ तो बिना कहीं फर्क जे शियो होजे बरेलवी होजे वाणियो होजे भगी होजे केर भी होजे मसलूबा असन जी मदद कंदा से अज शहीद जो बचड़ो तुझे हिन एने 196 ते उन फार्म भरायो जेके 5 साल लड़ी भी तोने ना आया सागा आया थई अगर में बियो बिहारो उन शहदाद कोट जिले के ॾिठो ही न आने वाली बिलाल दमा तो बुधाए तो बिलाल बेचारो लाड़का में कामयाब थियो जी भी सोरिया सोरिया बेचारो कदे ना आयो लड़ी तो को खुश आयो मरी वियो जेराओ अले काते हाने सही वरी दो हम ये करेंगे क्या करोगे कुछ भी नहीं करोगे ये वोट वठी हल्या विदा वरी 5 साल 8 फरवरी ते तू जज थी दे फैसलो दी दे जज तोके जज अजो के दौर में जज के पैना पैते सही करे फैसलो सुनाईंदा गलत फैसलो ॿुधाईंदो तू पिटी दो पैसा वठी जालिम गलत फैसलो ॾेइयो
अल्लाह पाड़ू कढी दुसे साल 5 साल का बाद एक डी तू भी जज थी दो तोखे भी अदालत मिलदी आ तुझे कोर्ट में भी बई दान उम्मीदवार एक हेठी सीट ते या मथी सीट ते पोहाने तो का पुछना हाने बुधाए तू फैसलो दे तो वोट तो जो हक हिन जो आ नमाजी जो आ बेनमाजी जो आ कम कल वारे जो आ बाल खाने वाले जो आ हाने तो जो फैसलो आ 8 फरवरी ते वोट हण दे 5 साल जे 5 साल जे ला फैसलो तो दी जे नहीं तो सही आ जे नहीं तो वो पान जान पाजी किस्मत दे रो जाए वो बिन के दाऊ न कर जाए रोड ते न निकल जाए पाजे पैर ते पान कोहाड़ो हली तई वजी रो जी वणी पर उलमा पैगाम खणी आया है तो इंशाअल्लाह असा जो अल्लामा शहीद जो बचलो अल्लामा राशिद महमूद फरमायो असा के कामयाब कयो एक दफो कामयाब कयो ताजी खिदमत के ताजी दर ते वरी नहीं दासे ओ जिन वारो ओ कबर वारो एने 196 वारो शहीद जे बचले अल्लामा नासिर महमूद के वाट नहीं किताब के कामयाब कर इनके खिदमत जो जज्बा इनके वडाई ना है तकब्बुर ना है गुरूर ना है हर गरीब की खिदमत उनके जज्बा जो 8 फरवरी ते जो ठप्पे ते ठप्पो हणी जो किताब के कामयाब करदा से डाढा जो कामयाब करदा ठप्पे ते ठप्पो ठप्पे ते ठप्पो ठप्पे ते ठप्पो मुजाहिदन मां को ठप्पे ते ठप्पो हाणे थी दो कामयाब अल किताब हाणे थी दो कामयाब हाणे थी दो कामयाब अल्लामा राशिद महमूद जी मेहनत के ॾिसी चङा भला घबराइजी विया तो शहीद जो पुट रहियो थो वञे जो इंशाअल्लाह खटंदो माण्हुनि में सुजागी आई आ माण्हुनि खे सुजागी आई आ जो अग में वञनि था वर्क जे लाइ त उते अॻे में ॾिसंदा त को छोरो मोबाइल त नथो भरे मथां असांजा पोल पधरा थियनि हाणे बंदि कयो मोबाइलियूं बाबा पोइ कचहरी कंदासीं असांजे शहीद जा बचड़ा वञनि था त माण्हू मोबाइलियूं भरनि था ॿुधो गुलाब जा गुल पिया छॾिजनि कहीं भी ये न चयो हर कहीं ये चयो तो वाह राशिद महमूद वाह नासिर महमूद वाह ताहिर महमूद वाह तारिक महमूद वाह जो यार तहां कम कयो खुदा जी ज़ात जो कसम ताल के वारहा मां हिकिड़े मुजाहिद हिकिड़े सरदार खे चयो त साईं हेठो वोट तोखे आ बाक़ी मथो वोट असां किताब खे ॾींदासीं जो इन्हनि बोल में हिते पाचा करे पाणीअ में भी अची करे असां ग़रीब जी सार लधी आ असांखे राशन ॾिना वो राशन ॾियण वारा गरीबन के मदद करना बया न हा वो जमीयत उलमा इस्लाम जा नुमाइंदा हो वो अल्लामा राशिद महमूद हो अल्लामा नासिर महमूद हो हक थई त पंहिंजे इन खिदमत के पंहिंजे ज़मीन जो फैसलो शाहिदी दी जाए तो 5 साल जे लाइ न रहंदे इंशाअल्लाह मां भी तव्हां खे चवां थो मां भी लाड़ करे जो जे कल तव्हां जे हिन एने 196 ते शहीद जो वो भी पुत्र जानशीन शहीद इस्लाम अल्लामा नासिर महमूद कामयाब थो इंशाअल्लाह तो जो हर मसलो हल थींदो हर मसलो हल थींदो इंशाअल्लाह तोखे ठेका न मिलंदा इंशाअल्लाह तुझा कम थींदा मांखे उम्मीद कयो न त इंशाअल्लाह अवां 8 फरवरी ते किताब ते ठपो हणी आलमन खे कामयाब कंदो न वञी घर घर में हिकु माण्हू हिकु माण्हू ते 100 वोट 100 वोट तहां हिक माण्हू ते 100 वोट वणी मान खे भी समझायो ओ मुजू अमड़ियूं मुजू न्याणियूं मुजू भेनर बता जो ते पैसा बंद थीना कोन थीना पैसा कंहिंजी मिल्कियत न आहे पाकिस्तान जी दौलत तव्हांखे मिलंदा माण्हू जे चवण ते नालो दादी वोट तीर ते नहीं ठपो त पैसा बंद थींदे अल्लाह जो कसम न थींदव पैसा मिलंदा किताब के कामयाब कर अल्लामा नासिर महमूद के कामयाब कर तुझा पैसा बंद थियन त मुख वठजे हर महीने लाड़ कर में चने अब्दुल जब्बार असा माइन के जो से वोट किताब खे दियो हाने पैसा बंद थी विया जे थी वजनी न मां पिंडी तोखे हर महीने में पूरो करे दीदोस जे न त वो अच पैसा बंद करने की ताकत कहीं कोने शहीद जे पुत्र के कामयाब कर इंशाअल्लाह हकदारन के हक मिलन यो हाला अमर नाहे बेरोजगारी वधी वई बदअमनी वधी वई असां त चऊं था जाठी सरदारी साहब जो इलाज तो थे उते हितों जे गरीब जो इलाज उते थे उन अस्पताल
जाते ज़रदारी जा बच्चा जाते वडेरनि जा पुट था पढ़नि, ख़लीफ़ जा पुट भी स्कूल में पढ़नि। असांजो प्रोग्राम